बाज़ोकात ईअं थींदो आहे त माण्हू क़ुर्बानी जो गोश्त स्टॉक करे रखंदा आहिनि, पूरो पूरो साल साल उनखे खाईंदा आहिनि। त इन्हनि जो अहिड़ो अंदाज़ इख़्तियार करणु, स्टॉक करे रखणु गोश्त जे हवाले सां तव्हां छा था फ़रमायो? क़ुर्बानी जे गोश्त जे बारे में मुस्तहब अमल इहो आहे जो क़ुर्बानी जे गोश्त जा 3 हिसा कया वञनि। हिकिड़ो हिसो पाण वटि रखे ऐं पंहिंजी क़ुर्बानी मां खाइणु अफ़ज़ल आहे। जीअं त पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं ईद जी निमाज़ अदा फ़रमाईंदा, ईद क़ुर्बान, त सभिनि खां पहिरियों क़ुर्बानी जो जेरो खाईंदा हुआ। पंहिंजी क़ुर्बानी मां खाइणु सुन्नत आहे, अफ़ज़ल अमल आहे। ऐं ॿियो हिसो पंहिंजे दोस्त अहबाब लाइ कयो वेंदो। ऐं टियों हिसो जेको आहे उहो ग़रीब ग़ुरबा जेके मुस्तहिक़ अफ़राद आहिनि, नादार अफ़राद आहिनि, उन्हनि लाइ कयो वेंदो। इहो मुस्तहब अमल आहे, मतिलबु कंहिं कयो त इन में सवाबु आहे। पर अगरि को शख़्स सॼो गोश्त पंहिंजे पाण वटि फ्रीज़ करे रखे थो, इन में बि शरन को मुज़ाइको नाहे, इन में बि को हरज नाहे। जॾहिं सीर जानवर खे अची वई त जेको क़ुर्बानी जो वाजिबु उहो अदा थी वियो। हाणे गोश्त अगरि सॼो पाण वटि रखे ऐं 2-3 महीना इस्तेमालु करे त इन में शरन को मसइलो नाहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।